ए न्यूज़ में खबरन अपडेट जो सिलसिलो जारी है। मल्लीर का खबर शामिल कई पिया मुश्ताक कपूर की रिपोर्ट मुताबिक पोटका समझे इंडस्ट्रियल जोन में गगर समेत पोटका समझे 300 का वधिक अकबर गोदाम, गरीब सिंध शाहिद मिस्को, के गोदाम, सिल्वर गोदाम, आल आसिफ इरफान नोमान अल हमजा गोदाम, MM गोदाम समेत नंढन वडन गोदामन के हज़ारे पुरतन जो गोदाम मालकन ठेकेदारन खिलाफ पुरतन के घटी उजरत ॾियण ऐं बुनियादी सहूलियत न ॾियण ते सख्त एहतजाज बैदि गोदामन के मुख्य गेटन अॻियां एहतजाजी धरने सबब सवें लोड ट्रकिन ट्रालरन जूं डिगियूं कतारूं लगी वयूं। एहतजाज कंदड़ पुरतन हाफिज अब्दुल वाहिद, नवीद सोलंगी, गुलहसन राहूजो, हाजी बरकत मस्तोई, हसन अली मक्सी, लालू खान लिगारी, जुमन मला ऐं ॿियनि चयो त पुरतन खे 25 किलो खां 50 किलो जी फी कटन ते ₹10 मजदूरी ॾिनी वञे थी, जॾहिं त सॼी सिंध में ॿियनि ज़िलनि में ₹6 खां ₹10 ताईं फी कटे जे हिसाब सां मजदूरी ॾिनी वञे थी, जेका सॼी ॾींहुं मजदूरी करण ते ₹500 ॾियारी ठहे थी, जंहिंमां बच्चन खे बवेला मानी गबो नथा खाराए सघूं ऐं चङो लटो कपिड़ो बि नथा पाराए सघूं। होॾां मिल्स जे ठेकेदारनि तरफ़ां फी कटे ते ₹1 वधाइण जी पुरतन खे आश कई, जंहिं ते पुरतन ॿियनि ज़िलनि जेतिरो अघो वधाइण ताईं एहतजाज जारी रखण जो ऐलान करे छॾियो।